तव्हां सभु सिंधी हो सभु भुट जा कर्ज़ी आहियो भाई भुट जो कर्ज़ आहे या पठाण जो कर्ज़ आहे लहे ई कोन थो हणी सर्वे हलियो आहे 70 खां लॻा पिया आहियो 70 खां अची हाणे 55 45 साल थिया अथव अञा भुट जा कर्ज़ी आहियो हू अरबपति थी आहे भुट जो कर्ज़ मंज़ूर वसाण ते आई कोन्हे भुट जो कर्ज़ कायम अली शाह ते कोन्हे फरियाल टालपुर ते कोन्हे शर्जील ते कोन्हे उवैस मुज़फ़र टपी ते कोन्हे खुर्शीद शाह ते कोन्हे आसिफ ज़रदारी ते कोन्हे बिलावल भुट ते कोन्हे भुट जो कर्ज़ लौंग माछी ते आहे ईसे कंबराणी ते आहे हुन मोहम्मद हसन जेको माछी ते आहे भुट जा कर्ज़ रुगो पाण आहियूं हुननि जेको कर्ज़ कोन्हे असलम पठाण कर्ज़ में वरितो पियो आहे ही कंबराणी कर्ज़ में आहे ही जोगी कर्ज़ी आहे पाण सभु कर्ज़ी आहियूं भुट जा अब भुट खे पाण मारियो हुजा या बेनज़ीर साहिबा खे पाण मारियो जिन मारियो उन्हनि खे त नाइब वज़ीर आज़म करे वेठा आहियो उन्हनि सां त गॾु वेठा आहियो उन्हनि सां त ज़रदारी वेठो आहे भुट जा कर्ज़ असां ते तीर लॻा पिया आहिनि फोटू लॻा पिया आहिनि इलेक्शन ईंदी त फोटू बेनज़ीर जो हूंदो वरी 19 तारीख़ मटे वेंदी त वरी ज़रदारी जो फोटो लॻो हींअर त बि ॾिसो न पेनाफ्लेक्स हींअर पेनाफ्लेक्स वञी 100 जांचो 100 मां जेके 90 सैकड़ो हूंदा 100 मां 90 पेनाफ्लेक्स उन ते बेनज़ीर हूंदी ज़ुल्फ़कार अली भुट्टो हूंदो बिलावल हूंदो इहे फोटा हूंदा नुसरत भुट्टो हूंदी वरी इलेक्शन 19 तारीख़ पूरी थी 20 तारीख़ हूंदी केॾा वियो भुट्टो केॾा वई बेनज़ीर उते चवंदो ज़रदारी आसिफ अली फरियाल टालपुर शर्जील मेमण कायम अली शाह हू फोटो वठा 2 फोटा उन्हनि पिया आहिनि जेॾी महिल सिंधियुनि खे चूतियो बनाइणो आहे ओॾी महिल बेनज़ीर ऐं भुट्ट जो फोटो आहे जॾहिं सिंध कमु लथो ढकणु टुटो तॾहिं वरी कढियो आसिफ ज़रदारी जो फोटो आहे हाणे तव्हां जे ईअं हलंदव तव्हीं जे ख़ुदि ईअं पिया ठॻजंदव जो तव्हांखे अहिड़ा जे सादा आहियो जो तव्हांखे कढी आऊं 100 रुपए जो नोट हिकिड़ो ॾेखारियां ऐं पोइ तव्हां वरी कमु कराए तव्हांखां मज़दूरी कराए पोइ वरी 100 रुपए जो नोट ॾियां जो हिकिड़ो पासे छपियल हुजे ॿिए पासे फोटो स्टेट वांगुरु ख़ाली हुजे ऐं पोइ तव्हीं ख़ुशि थी नचंदा टपंदा झिमरियूं हणंदा भॼा तीर भॼा कंदा वञो त पोइ तव्हांखे आउं छा कयां तंहिंजे करे तव्हांखे ये नौजवान बीठा आहियो हाणे नौजवाननि छा मुस्तक़बिल आहे नंढड़ो आहे ही जॾहिं वॾो थींदो ही जॾहिं अधी मुंहिंजी अम्मा वॾी थींदी ही नंढड़ियूं वॾियूं थींदियूं ही वॾियूं थींदियूं तव्हीं जुर्म पिया